औज़ु बिल्लाहि मिनश्शैत्वानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन तज्तनिबू कबाइर मा तुनहौना अन्हु नुकफ्फिर अन्कुम सय्यिआतिकुम व नुदखिलकुम मुदखलन करीमा। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। अल्लाह अज़्ज़ा व जल जे पाक कलाम मझां जेका आयत बितौर उनवान मूं तिलावत कई, अल्लाह पाक जल जलालहू इरशाद फरमायो, इन तज्तनिबू कबाइर मा तुनहौना अन्हु, अगर अवां उन्हनि वॾनि गुनाहनि खां बचो जंहिंखां अव्हांखे मना कई वई आहे त नुकफ़िर अनकुम सय्यिआतिकुम, तव्हांजा नंढा गुनाह असां मेटे छॾींदासीं। व नुदखिलकुम मुदखलन करीमा, ऐं अव्हांखे इज़त वारी जाइ में दाख़िल कंदासीं। पाक परवरदिगार हिन आयत में ॿिनि क़िस्मनि जा गुनाहनि जो ज़िक्र फरमायो, हिकु कबीरा गुनाह, ॿिया सग़ीरा गुनाह। रब्बिल आलमीन ऐलान फरमायो आहे त अगरि अव्हां वॾनि गुनाहनि खां बचो त नंढा गुनाह मालिक पंहिंजे मेहर सां मरही माफ़ कंदो ऐं मथां ही इनाम बि ॾींदो जो वॾनि गुनाहनि खां बचण वारे माण्हूअ खे इज़त वारी जाइ यानी जन्नत में दाख़िल कंदो। क़ुरान पाक में ॿी जाइ ते रब साईं फरमायो, वल्लज़ीना यज्तनिबून कबाइरल इस्मि वल फ़वाहिशि व इज़ा मा ग़दिबू हुम यग़फ़िरून। सूरह शूरा। उहे बाना जेके वॾनि गुनाहनि ऐं बेहयाइनि खां बचंदा ऐं जॾहिं कावड़ अचे त माफ़ करे छॾींदा, उन्हनि बाननि जी वाखाण कंदे रब फरमायो त उन्हनि लाइ दुनियावी ज़िंदगी नफ़े जो सामान आहे। वमा इंदल्लाहि ख़ैरुम व अबका, जेको अल्लाह वटि आहिनि सो उन खां बि भलो ऐं बकादार आहे। वॾनि गुनाहनि खां बचण वारनि लाइ दुनिया में बि भलायूं त आख़िरत जो बकादार ऐं जटादार नेमतूं बि उन्हनि बाननि लाइ आहिनि। टी जाइ ते रब साईं क़ुरान में फरमायो, अल्लज़ीना यज्तनिबून कबाइरल इस्मि वल फ़वाहिश इल्लल लमम इन्न रब्बक वासिउल मग़फ़िरत। सूरह नजम। ऐं उहे जेके वॾनि गुनाहनि ऐं बेहयाइनि खां बचंदा आहिनि मगर एतिरो जो गुनाह जे वेझो विया ऐं रुकजी विया त बेशक तुंहिंजे रब जी बख़्शिश कुशादी आहे। हिननि आयतनि मां ॻाल्हि साबित थिए थी त अगरि को माण्हू वॾनि गुनाहनि खां बचे त उन जा नंढा गुनाह अल्लाह ताला बख़्शे छॾींदो। साईं बुज़ुर्ग फरमायो आहे त सरह गॾबई ससुई सोढ़ीअ में सही, तरह पुछंदई तकड़ी ॿारो चा ॿेई, आणे ॾींदई हथ में किताबत कही, पंहिंजे पाण हथनि सी वाचींदीअ वेही, समर जन सही तन खे कोन्हे अहक इनायत चई।